जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं पटीदनी स्टेशन थाणे ते, जिते गुज़िरियल ॾींहुं कारण जे इल्ज़ाम में मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे मारे बेदर्दी सां हुनखे पहिरियों क़तलु कयो आहे। उनजा वारस असां सां गॾु वेठा आहिनि। अचो त हुनखां मालूम कयूं त हिन जो छा चवणु आहे। धमकी दे रहा था, मैं तुम्हारी बेटी को कत्ल कर दूंगा। उसके बाद मैंने कॉल यानी कि की, उसके बाद सुबह भाई हम आएंगे, सुबह हमारे आने से पहले इसने कत्ल कर दिया। बच्चे 4 बच्चे हैं छोटे छोटे, वो नहीं मिले तो आप मदद कीजिए हमारे से। बोलती अम्मी तू मुझे लेने आ रही है। मैं बोला बेटा मैं आ रही हूँ लेने आपको, मैं जल्द आऊँगी, मैं सुबह गाड़ी पे बैठ जाऊँगी। बोलती अम्मी तुम आना, जल्दी आना। ये मुझे ये मारने के लिए खड़ा हुआ, मुझे मारने की धमकी दे रहा है, मुझे कत्ल कर रहा है अम्मी। उन लोगों ने दरख्वास्त कटी है, अभी खड़े हमें बच्चे हमें नहीं मिल रहे। बच्चे छोटे छोटे हैं, वो रुल ना जाएं, उनको ना मार दे। ज़ुल्फ़कार अली पंहिंजो ख़ासि के पाण जॾहिं हिन वाक़ियो कयो, कंहिं माण्हू असांखे फ़ोन ते ॿुधाए त निकितो वेंदो आहे हिन वाक़ियो कयो आहे। हिन माण्हू खे असां गिरफ़्तार उते कयोसीं। गिरफ़्तार करे उहो पंहिंजे मालिकनि खे इतला ॾिनोसीं। फस्ट कार्रवाई पंहिंजो मेडिकल जे लाइ हिननि खे पंहिंजो अस्पताल पहुचायोसीं। उन खां पोइ हाणे अॼु FIR दाख़िल कई आहे। कल तक़रीबन 2-2:30 बजे जेको आहे मूं गाॾी पेट्रोल पंप ते बीहारे मां घर वियुसि। घर के ॿाहिरां तालो लॻल हो, तालो जंहिं महिल नंढनि खोलियो त मां अंदरि गिड़ियुसि त गैर मर्द असांजे घर में वेठल हुयो जेको आहे सो, पर के ग़लति कम में लॻा पिया हुया जिते मां जंहिं महिल मां पहुतुसि उन जे करे मूंखे गैरत बर्दाश्त न थी, मूं हुननि खे मारे विधो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त मुलज़िम खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। कैमरामैन अवेस रहमान सां गॾु मुजीबुर रहमान, सिंध TV न्यूज़ पटीदनी।